सवाल कयो आहे महर सिकंदर अली। उहो त चए त रोज़े जे दौरान ॾंदनि मां रत निकिरे या त रोज़ो बरक़रार रहंदो या भॼी पवंदो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जेकॾहिं ॾंदनि मां रत निकिरे थो उनखे ॿाहिरि कढी छॾियईं त रोज़े ते को बि असरु न पवंदो। पर जेकॾहिं उहो ॻिही वियो आहे, हाणे ॾिसबो जेकॾहिं रत घणो आहे त रोज़ो टुटी पवंदो, पर जेकॾहिं रत घटि आहे त रोज़ो न टुटंदो। ऐं इहा कीअं ख़बर पए त रत घणो आहे या थोरो? उन जो उलमा इकराम इहो फरमायो आहे त जेकॾहिं रत जो ज़ाइको महसूसु थिए त इहो घणो रत आहे, इन सां रोज़ो टुटी पवंदो। पर जेकॾहिं ज़ाइको महसूसु न थिए त इहो थोरो रत आहे, इन सां रोज़ो न टुटंदो। जीअं शेखुल इस्लाम मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह ताला पंहिंजी किताब मज़हरुल अनवार जे अंदरि फतावा काज़ी खान खां नकुल कंदे फरमाइनि था त इदा ख़रज दम मिन बैन असनानिही वल बुज़ाक़ु ग़ालिबन फब्तलअहु लम यजिद तामहु ला यफसुदु सौमुहु। पाण फरमाइनि था त जेकॾहिं रोज़ेदार खे ॾंदनि मंझां रत निकितो आहे ऐं थुक ते ग़ालिब आहे ऐं उहो ॻिही वियो आहे ऐं उन जो ज़ाइको पंहिंजी ज़ुबान ते महसूसु न कयो अथई त रोज़ो फासिद न थींदो। अॻियां पाण फरमाइनि था त युफ़म मिन्हु अन्नहु लौ वजद तामहु फसद सौमहु व इन कानल बुज़ाक़ु ग़ालिबन। पाण फरमाइनि था जेकॾहिं रत जो ज़ाइको नेड़ी में महसूसु थियो आहे त रोज़ो फासिद थी पवंदो। इन मां मालूम थियो त जेकॾहिं रत घणी मिक़दार में आहे, उनजो ज़ाइको ज़ुबान ते महसूसु थिए थो त रोज़ो टुटी पवंदो, पर जेकॾहिं महसूसु नथो थिए ज़ाइको उनजो त रोज़ो न टुटंदो। अल्लाहु आलम बिस्सवाब।